नाज़िन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आवां जो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़िन अॼु जेको पहिरियों मौज़ूअ जंहिं ते ॻाल्हाईंदासीं उहो आहे तालीम खाते पारां इहो अनाउंस कयो वियो आहे त जेका IB जी टेस्ट थी हुई, ख़ासि तौर ते JST टेस्ट में जेको पासिंग रेशो बिल्कुलु घटि आयो आहे, उनखां पोइ PST टेस्ट में जेके सीटूं बक़ाया रहिजी वियूं आहिनि उन ते हिकु भेरो ॿीहर टेस्ट वरिती वेंदी। ख़ासि तौर ते जेके नापास उमेदवार आहिनि, जेके पास न करे सघिया, उनखां ॿीहर टेस्ट वरिती वेंदी। हींअर ताईं जेके अंगखर साम्हूं आया आहिनि, PST जेका टेस्ट वरिती वई उन में 11,230 उम्मीदवार पास थिया आहिनि, जंहिं ते 1,71,000 उम्मीदवार फेल थिया आहिनि। ऐं जॾहिं JST टेस्ट में पोणा 2 लख उम्मीदवार वेठा, पासिंग रेशो सिर्फ़ु 0.8% हो। जेकॾहिं तालीम खातो इन तरजीह ॾे वञे थो त ॿीहर टेस्ट कंडक्ट कई वञे, ऐं जेको निस्बतन बहितर फ़ैसिलो आहे त ॿीहर टेस्ट थिए, ऐं जेकॾहिं उन में बि रेशो घटि थो अचे त उनखां पोइ बि टेस्ट थियणु खपे, ऐं इहो टेस्टिंग जो लाड़ो कंटिन्यूस रहणु खपे, ऐं अल्टीमेट जेका फिल्ट्रेशन थिए उहो वाक़ई जेके क़ाबिल माण्हू आहिनि उन जी थियणु खपे। पर हाणे हिते सुवाल कुझु उथनि था, जेका गुज़िरियल टेस्ट थी उन में कुझु ग़लतियूं साम्हूं आयूं, जंहिंमें ख़ासि तौर ते कीज़ में वॾियूं ग़लतियूं साम्हूं आयूं। जेके लेट सपोज़ को सुवाल हो A त उन जी जाइ ते B सही हो, ऐं अहिड़ो मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स में थियो आहे। हाणे असां पंहिंजे पैनल्सनि खां इहा ॻाल्हि सम्झणु चाहींदासीं, आख़िर कहिड़ा उपाउ वठणु खपनि, छा करणु घुरिजे तालीम खाते खे त जेका ईंदड़ टेस्ट कंडक्ट थिए त उनखे ग़लतियुनि खां पाक बणाए सघिजे। इन मौज़ूअ ते ॻाल्हाईंदा सभ खां पहिरियां हलूं था नसीर मेमन साहिब ॾे। नसीर साहिबु, एजुकेशन 277 अरब रुपया बजट आहे सिंध गवर्नमेंट जी, ऐं सिंध जे माण्हुनि जो जेको 1/3 जेको पैसो आहे टैक्सेशन मां जेको हासिलु थिए थो उहो एजुकेशन ते लॻे थो। एजुकेशन जो बेस आहे स्कूलिंग, पढ़णु ऐं पढ़ाइणु। पढ़ण वारा शागिर्द आहिनि, पढ़ाइण वारा उस्ताद आहिनि। उस्तादनि जॾहिं सोसाइटी मां जॾहिं चूंड थिए थी मयार जे पैमाने ते, उहो हींअर मयार सेट कयो वियो आहे IB हिकिड़े इदारे जे तहत टेस्टिंग जे ज़रिए। तव्हांजे ख़्याल में उन्हनि टेस्ट जेके वरिता वञनि था, जेके इम्तिहान वरिता वञनि था, जेका स्क्रीनिंग थिए थी, उन्हनि खे मयारी ऐं ग़लतियुनि खां पाक कीअं बणाइजे? नसीर साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहियो? नसीर मेमन साहब, नसीर साहब तव्हां पंहिंजो ऑडियो ऑन कजो। जी ऑडियो ऑन आहे मुंहिंजो। जी जी, तव्हां मुंहिंजो सवाल ॿुधो नसीर साहब? जी बिल्कुलु मूं ॿुधो। मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हां? जी बिल्कुलु अचे पियो। अच्छा ठीकु आहे। हाणे मां पूरे एजुकेशन निज़ाम ते वक़्तु न आहे कमेंट करण जो, सदाईं पाण कंदा रहिया आहियूं। डायरेक्ट हिन टेस्ट जे मामले ते अचूं था। हिकिड़ो त मां सुठो थो सम्झां हिन ॻाल्हि खे त जेकर टेस्ट जी रिज़ल्ट जेकर पंहिंजे मेरिट जे बुनियाद ते या उन में कुझु ग़लतियूं बि हुजनि, पर जनरली जेकर ठीकु न आई आहे त उनखे कवर अप करणु या स्कोरिंग खे हेठि खणी अचण बजाए इहो सुठो आहे त वरी हिकिड़ी ॿी अपॉर्चुनिटी ॾिनी वञे कैंडिडेट्स खे त उहो अटेम्प्ट कनि। पर जीअं तव्हां ज़िक्र कयो त उन में पहिरें चुकूं हुयूं, त बहितर इहो आहे त पहिरें इहो लर्निंग करे तालीम खातो या जंहिं बि इदारे या टेस्ट ठाही आहे उहे कैंडिडेट्स खां फीडबैक वठनि, हिकिड़ो WhatsApp नंबर ॾियनि या कंहिं को ईमेल एड्रेस ॾियनि, माण्हुनि खे चवनि त तव्हां पंहिंजो कैंडिडेट फीडबैक मोकिलियो, छा ठीकु तव्हांजे ख़्याल में पुठीं टेस्ट में न हुयो। त ईअं न आहे त रुॻो इहो नाइलीअ जे करे थियो हूंदो, हिकिड़ो वॾो हिसो शायदि उन जे करे थियो हुजे जो टेस्ट में सही हुननि कॉलेज जा जवाब न ॾिना हुजनि। पर जेके ॿियूं दाहूं थियूं न ॿुधणु घुरिजनि, उनखे बजाए समरली रिजेक्ट करण जे, डिस्कार्ड करण जे, उनखे तालीम खातो ऐं उहो इदारो ॿुधे, कैंडिडेट्स खां फीडबैक जेको अचे उनखे सम्झे, ऐं जेकर का ठीकु निशानदेही थिए थी त उन पंहिंजे पाण खे बि ठीकु कनि। ऐं सुठी ॻाल्हि थिए जेकर पब्लिकली एक्नॉलेज करे छॾनि था असांखां हीअ चुक थी, हिन में वॾा थींदा कद हुननि जा, नंढा कोन थींदा। ॿियो ज़ाहिर आहे हिन जो हिकिड़ो फाइनेंशियल बर्डन बि आहे। इलाही सारा हिन जा मुंहिंजो ख़्याल आहे चार्जिस हूंदियूं, उनखे 1000 में ख़बर न आहे एग्जैक्ट जी जी, 700 रुपया फॉर्म जी चार्ज हुई, ऐं हर जेको तक़रीबन लेट सपोज़ लॻभॻि 4 लख माण्हुनि फॉर्म भरिया आहिनि, PST ऐं JST गॾाइजे त। जी जी, त उहो इदारो जेको इहा टेस्ट कंडक्ट करे थो, ज़ाहिर आहे उहो इन जे मूंखे लॻे थो जेको मुआवज़ो आहे उहो इन इनकम मां ईंदो हूंदो। पंहिंजे उहे इन्वेजिलेटर्स खे ॾींदा हूंदा, जिन टेस्ट पेपर डिज़ाइन कया उन्हनि खे ॾींदा हूंदा। पोइ पहिरें इहो ॾिसणु घुरिजे त हीअ पब्लिक मनी आहे न, त उहो जेके कमु ठीकु न कयो आहे, टीचर्स लास्ट टाइम खे सही न डिज़ाइन कई या ॿियूं ग़लतियूं कयूं, त पहिरें त उन्हनि खे खुदाफ़िज़ करणो थिए। ऐं स्टूडेंट्स जो ॾोह न आहे, जेकर तालीम खातो या उहो इदारो जंहिं या टेस्ट कई उहो जेन्युअनली सम्झे त उहे ग़लतियूं वधीक हुननि जे पार्ट थियूं, त पोइ इख़लाक़ी तौरु हुननि खे स्टूडेंट्स खां ॿीहर अफ़सरनि जी फीस वठणी न पवे, जेकर ग़लती हुननि जी आहे त डिज़ाइन सिस्टम में। पर जेकर सपोज़ सफ़ा लाचार आहे ऐं चवनि था त अधु असां ग़लति अधु स्टूडेंट जो प्रॉब्लम, अधु फीस वठनि, 700 रुपया बि बर्डन उन्हनि ते न हुजे जिन अॻी टेस्ट ॾिनी ऐं हाणे उहे ॿीहर टेस्ट ॾींदा। आख़िरी ॻाल्हि मां इहा चवंदुसि, जंहिं ते मुंहिंजो सब्जेक्ट न आहे, पर ॿ दोस्त तलीमदान वेठा आहिनि जेके हिन शोबे सां तालुक़ु रखनि था।
मूंखे त इन टिक मार्क करण वारी टेस्ट जे सॼे स्टाइल सां ई बुनियादी तौर ते इख़्तिलाफ़ आहे। जी 4 जवाब आहिनि, हिकिड़ो चूंडियो, इहो रटो हणो पवंदो, इहो यादि करण वारी टेस्ट आहे। ही क्रिटिकल थिंकिंग ऐं एनालिटिकल अप्रोच हुजणु घुरिजे। मॉडर्न दौर आहे, उनखे सुवाल जवाब यादि कराइण वारे जे बजाए ओड़ा सुवाल जवाब तरीक़ो इख़्तियार करणु घुरिजे जंहिंमां हुनजी रियली एबिलिटी नज़र अचे स्टूडेंट जी, त हुनजो थिंकिंग प्रोसेस कीअं आहे, हुनजो एनालिटिकल अप्रोच कीअं आहे। उहा आहे असुल शइ जेका तालीम जे मयार खे रिफ्लेक्ट कंदी। ही रटो हणे धुका हणण वारियूं टेस्टुनि जे बजाए उनजी डिज़ाइन ते मूंखे कंसर्न आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे उन डिज़ाइन खे पसंदि। जी, तव्हां बुनियादी हिकिड़ी ॻाल्हि कई आहे। इहो ख़ासि तौर ते सुवाल PCS ऐं CS जे पेपर में बि ज़रूरु उथंदो आहे हाणे, त इहो जेको अप्रोच जेका अख़्तियार कई पई वञे टिक मार्किंग वारी, उहा बहितरु आहे। या क्रिटिकल एनालाइसिस स्टूडेंट जो बहितरु आहे। हलूं था रफ़ीक चांडे साहिब। रफ़ीक साहिबु, तव्हांजी तजवीज़ कीअं हूंदी, तव्हांजी तजवीज़ छा हूंदी त आख़िर हाणे कहिड़ो प्रोसीजर अख़्तियार कजे त घटि में घटि जेके टेस्ट कंडक्ट कया वञनि था उन्हनि में जेके एरर्स थियनि था, भले उहे एरर्स 100 मां 2 सवालनि में थियनि या 4 में थियनि या 6 में थियनि, पर उहे एरर्स मैटर कनि था, उन्हनि खे एरर खां पाक कीअं बणाइजे? जुनैद, मुंहिंजो ख़्यालु आहे त इन खां सवाइ ॿी का चॉइस कान्हे का एजुकेशन डिपार्टमेंट वटि त वरी ॿीहर कराइनि, छो त तमामु घटि माण्हू पास थिया आहिनि ऐं पोस्टूं तमामु घणियूं आहिनि। इन करे हाणे ॿियो सुवाल तव्हांजो तमामु इम्पोर्टेंट आहे त उनखे एरर फ्री कीअं कजे। एरर फ्री करण जे लाइ माना जेको एक्सपर्ट जेको पूल आहे उहो हिननि खे वधीक मतिलबु आहे त एक्सपर्टीज़ लेवल हायर ते अची करे उन्हनि खां पेपरनि ठाहिण जो हिकिड़ी का मतिलबु वधीक घण रुखी जेका आहे इंक्लूसिव अप्रोच रखणी पवंदी ऐं उनखे इहो बि नज़र रखनि त जेके उन में एरर्स, हिकिड़ियूं एरर्स आहिनि ऐं हिकिड़ियूं अहिड़ी प्रैक्टिस आहे क्वेश्चन्स जी, जेके क्वेश्चन्स जेकॾहिं माना जीअं तव्हां हिकिड़े प्रोग्राम में चयो हुयो उन वक़्तु जेकॾहिं असां वेहूं त न कयूं पास, त अहिड़े क़िस्म जी प्रैक्टिस में एन एवरेज केतिरा स्टूडेंट खपनि था, कहिड़ी लेवल जा उहे थियनि। पर बुनियादी सुवाल हिकिड़ो ॿियो आहे। सुवाल इहो आहे त हिन वक़्तु सिंध गवर्नमेंट जा एम्प्लॉयमेंट जे हवाले सां एजुकेशन ऐं हेल्थ ॿ वॾा डिपार्टमेंट आहिनि। हाणे इहे ॿ वॾा डिपार्टमेंट अंग्रेज़ जे दौर जे इन सेक्रेटरीट स्टाइल ते जंहिंमें जेका HR सिस्टम आहे उन्हनि जो उहो हली रहियो आहे, उन सॼे खे तब्दील करण जी ज़रूरत आहे। यानी इन में सॼो जेको सिस्टम आहे उन सॼे खे ओवरऑल कनि त पोइ इहा जेका हिकु दफ़ो हिकु माना 10 सालनि खां पोइ लाॻी तो बाबा 45,000 50,000 पोस्टूं ख़ाली थी वियूं आहिनि, उहे करायो, उहे तव्हां ट्रेनिंग नथा ॾेई सघो, पोइ माण्हू ईअं के रिटायर थींदा के कीअं थिए थो। इनखे पूराओ करणु सिंध हुकूमत जे बस में ॼण आहे। इनखे क्वालिटी कंप्रोमाइज़ थिए थी। जेकॾहिं स्टैंडर्ड HR जो इंस्टीट्यूट ठाहियो वञे, उनजा SOPs हुजनि, टाइम ते माण्हुनि जा प्रमोशन्स थियनि, उन जा उसूल तय थियल हुजणु खपनि ऐं रिक्रूटमेंट जो बि साॻे वक़्तु हुजे, एवोल्यूशन जो सिस्टम हुजे, ट्रांसफर सिस्टम हुजे, त एजुकेशन डिपार्टमेंट मां क्वालिटी जी तवक़ो रखी सघिजे थी, क्वालिटी आउटकम वठी सघजनि था। पर सुवाल इहो आहे, इहो जेको स्टाइल आहे बाबा हिकिड़ो IBA या सिंध यूनिवर्सिटी या ॿियो कोई करे टेस्ट, उन टेस्ट में जेके पास थिया, इहो हींअर ताईं हिकिड़ो एडा टाइप कमु आहे जंहिं ते एजुकेशन डिपार्टमेंट खे सीरियसली सोचणु घुरिजे त हुन जूं HR प्रैक्टिसिस जेके आहिनि अॼु जी दुनिया जे हिसाब सां आहिनि या कोन्हनि। बाबा जेकॾहिं 2000 खां मथे बि माना आहिनि कंहिं हुन में इदारे में, त हुननि जूं HR प्रैक्टिसिस आहिनि। नसीर साहिबु हिकिड़े इदारे सां कमु थो करे, नॉन गवर्नमेंट इदारे सां, तव्हां हुननि जूं HR प्रैक्टिस था ॾिसो, एॾियूं ज़बरदस्त हूंदियूं आहिनि जो उन्हनि में हिकिड़ो ऑटोमेटिक सिस्टम आहे। ऐं ख़ुदि सिंध गवर्नमेंट जी क्रेडिबिलिटी ऐं एजुकेशन जी क्वालिटी ऐं आम जो ग़रीब शागिर्द आहे, जो ग़रीब कैंडिडेट आहे, उनखे उन मां फ़ाइदो मिलंदो ऐं ओवरऑल तव्हांजी जेका इकोनॉमी आहे उन में कंट्रीब्यूटरी फैक्टर वधीक ईंदो। इन करे इनखे त मतिलबु आहे त बहितर तौर ते कोशिशि कई वञे त जेकॾहिं IBA वरी कंडक्ट करे थी, IBA जो जेको अॻियों पूल आहे उनखे थोरो वधीक एक्सपांड कनि ऐं उनखे ॾिसनि त एक्सपर्ट लेवल जेका आहे उहा एक्सपांड कनि ऐं उनजो पूराओ कनि। पर लार्जर कॉन्टेक्स्ट में सिंध हुकूमत जे एजुकेशन डिपार्टमेंट खे इन ते गौर करणो पवंदो। जी रफ़ीक साहब। डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हां ॿुधाइजो तव्हांजे ख़्याल में हाणे जीअं तव्हां गुज़िरियल प्रोग्राम में तजवीज़ ॾिनी हुई त ॿीहर टेस्ट वरिती वञे, हाणे 2-3 सवाल अचंदा। हिकिड़ो त ॿीहर टेस्ट वरिती वञे, बहितरु फ़ैसिलो आहे। हाणे जेको रफ़ीक चांडे साहब चयो त HR प्रैक्टिस खे बहितरु करणु खपंदो, पर मुंहिंजो सुवालु आहे त कीअं आख़िर जेके एरर्स थियनि था या कीज़ जेके ग़लति अचनि थियूं, ऑप्शन ग़लति अचनि था, कीअं बहितरु पेपर ठाहिजे, ग़लतियुनि खां पाक कीअं उनखे बणाइजे। ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो इशारो कयो नसीर मेमण साहब हिकु ॻाल्हि ॾे, त
त 700 रुपया फ़ी ॿार चालान भरियो, फ़ी उम्मीदवार, ऐं लॻभॻि तक़रीबन 3 लख साढा 3 लख उम्मीदवार अपीयर थिया ॿिन्ही टेस्टुनि में, पंहिंजो PST में JST में 3,60,000 लॻभॻि। जेकॾहिं असां उनखे ज़रब कयूं 700 सां त इहा तक़रीबन रक़म 25-26 करोड़ रुपया थिए थी। त तव्हांजी उन बाबति छा राय हूंदी त हिन भेरे जेकॾहिं ॿीहर टेस्ट वरिती थी वञे त उन में फार्म जी फ़ीस मिनिमम रखी वञे त जीअं जेके उम्मीदवार आहिनि उन ते घणो बर्डन न पइजी सघे? साईं वॾी महिरबानी। हिकिड़ो त तव्हांखे इहा ख़बर पइजी वई त सिंध गवर्नमेंट मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी ऐं ॿीहर टेस्ट वठण जी कई, इहो मुंहिंजे करे कोन कयो अथसि। असल में जेका टेस्टिंग जी साईं अवां तजवीज़ ॾिनी छो त हिन प्रोग्राम में डिस्कस थियो, इन लाइ मूं ॻाल्हि प्रोग्राम में फोरम जी कई। जी सर। टेस्टिंग इंस्टीट्यूशन जेको आहे न उनखे 7 करोड़ रुपया वधीक मिलंदा ऐं 7 करोड़ रुपया जेके आहिनि उन्हनि जो हिसाब न गुज़िरियल जो थियो न ईंदड़ जो थींदो। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त जेसिताईं तव्हां ज़िमेदारी तय नथा कयो तेसिताईं कॾहिं बि मां सुधरी नथो सघां। मूंखे उस्ताद चई छॾियो त सुभाणे हीअ शाइरी तोखे पढ़ी अचणी आहे, मां न पढ़ंदुमि त मूंखे उस्ताद बीहारे छॾींदो। मूंखे उस्ताद चयो हीअ मैथमेटिक्स पढ़ी अच, न पढ़ंदे त तोखे ॾंडा हणंदुसि। इहा मूंखे ख़बर आहे त हू ॾंडा हणी सघे थो। इन करे मां रियाज़ी जो पूरो करे आयुसि, होमवर्क शाइरी पूरी पढ़ी आयुसि, यादि करे आयुसि शाह लतीफ़ खे। हिते ज़िमेदारी का बि कान्हे त हीअ ज़िमेदारी बाज़ार कंहिंजी थी लुटिजे, ही सिंध कंहिंजी थी तबाह थिए, ही सिंध जो ओनर केरु आहे, ही सिंध जी मालिकी कंहिंखे करणी आहे। इहा ज़िमेदारी जंहिं ॾींहुं असां तय कईसीं तंहिं ॾींहुं सभु कमु थींदा सणावा। अवां हाणे टेस्टिंग जे लाइ बहितर कमु इहा आहे त जेके गुज़िरियल ग़लतियूं आहिनि उहे सभु ख़तमु कयो, नंबर 1। नंबर 2, सिंध जो वज़ीर तालीम ऐं सिंध जो वज़ीर तालीम सेक्रेटरी उहो ॿई पाण ज़िमेदारी खणनि त अॼु खां पोइ जेका बि ग़लती थींदी उन जा ज़िमेदार असां आहियूं। भला केरु आहे? मां त न आहियां, या त मूंखे ज़िमेदार कनि त मां उन्हनि खे ॿुधायां ज़िमेदारी कीअं अदा थींदी आहे। जे ज़िमेदार मां न आहियां त पोइ केरु त हुजे न। इन करे जेसिताईं इहा ज़िमेदारी तय नथी थिए, रुगो पायलट खे इहो चवणु त तूं रेल हलाए ऐं गार्ड खे इहो चवणु त तूं सुम्हियो पियो हुजे, रेल कंहिं न कंहिं ॾींहुं वॾे हादसे जो शिकार थी वेंदी। जी। इन करे सभ खां अवल त पुराणियूं ग़लतियूं ख़तमु कयो ऐं जेके बि थियूं आहिनि ॿी ही त ज़िमेदारी इहे ॿई शख़्स पाण खणनि, ॿई इदारा, हिकिड़ो मिनिस्टर जो इदारो, ॿियो सेक्रेटरी जो इदारो, इहे ॿ थिया। ऐं टियों कमु ही कयो त सिंध जा 3-4 माण्हू जेके तालीम सां वाॻियल हुजनि उन्हनि 3-4 माण्हुनि जी आख़िरी सही वठो जेके इहा शइ तय कनि त ही मैट्रिक जे उस्ताद जे लाइ, ही इंटर जे उस्ताद जे लाइ, ही बैचलर उस्ताद जे लाइ प्रॉपर एग्ज़ाम आहे ऐं ही एग्ज़ाम वठी जे थो। पोइ तव्हां ज़िमेदारी जॾहिं तय कयूं न उहा सॼी शइ ॿाहिरि आंदी त पोइ माण्हू पंहिंजे इज़त बचाव लाइ बि बहितर कमु कंदा। जी जी डॉक्टर साहब। इज़हार साहब, हाणे तव्हां टिनी पैनलिस्टनि जी ॻाल्हि ॿुधी, मूंखे तव्हांखे कंक्लूजन खपे ऐं कंक्लूडिंग राय खपे। सवाल साॻा आहिनि पर इन में मां ज़रूरु तव्हांखे राय वठण खां पहिरियां हिकिड़ी ॿुधाईंदुसि ॻाल्हि। 23 सेप्टेम्बर ते PST जी जेका टेस्ट थी उनजो पार्ट 4 सॼे क्वेश्चन पेपर जो पार्ट 4 आहे मैथमेटिक्स। उन मैथमेटिक्स में हिकिड़ो सुवालु आयो आहे जेको मूंखे मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जे ज़रियनि खां, सोशल मीडिया तां जेके अपीयर थिया उन्हनि मोकिलियो। उन्हनि में आहे त डिस्टेंस अलॉन्ग ऑल द टाइड्स ऑफ अ क्लोज शेप इज़ कॉल्ड। उन में 4 ऑप्शन ॾिना विया आहिनि। हिकिड़ो ऑप्शन आहे एरिया, टियों ॿियो रीजन, टियों पेरीमीटर, चौथों आहे जंहिंमें हिन में मैंशन कोन्हे। बहरहाल जंहिं ऑप्शन ते टिक कयो वियो आहे, जंहिंखे ऑप्शन खे सही ॿुधायो वियो आहे उहो आहे बी रीजन, जेको जवाबु दुरुस्त ॿुधायो वियो आहे की में। पर जेका ग्लॉसरी में जेका सब्जेक्ट में ॾिनल आहे उनमें जेका डेफिनेशन आहे द डिस्टेंस अलॉन्ग द साइड्स ऑफ क्लोज्ड शेप्स पेरीमीटर। हाणे जवाबु पेरीमीटर आहे, की में ॿुधायो वियो आहे रीजन। अहिड़ियूं केतिरियूं ई ग़लतियूं थियूं आहिनि। सवालु उहो ई हले पियो जेको मूं ज़ाहिर आहे पैनलिस्टनि जे ॾाढो जेका पोज़ीशन रखणी हुई, जेको पब्लिक ॿुधे वेठी, ज़िमेदारी सां ॻाल्हायूं पिया। तव्हांजे ख़्याल में हाणे छा कजे त इहे जेके नंढा नंढा एरर्स थियनि था, जेके 100 सवाल अचनि था, 1, 2 या 4 एरर्स थियनि था, त उनजो स्कोर ते असरु पवे थो, त कीअं तालीम खातो इन्हनि एरर्स खे
एरर फ्री टेस्ट कंडक्ट कराए। इज़हार साहब, मां हितां ई ॻाल्हि शुरू कंदुसि जितां रफ़ीक साहब छॾी ॻाल्हि त पहिरीं त हीउ सॼो जेको मामिलो आहे इहो जॾहिं मिसाल दिसंबर में जीअं चवनि था त ॿियो टेस्ट थींदो त उन खां अॻु में मेक श्योर, ऐं डॉक्टर अयूब साहब बि इहा ई ॻाल्हि कई त मेक श्योर कयो वञे त ग़लतियुनि जो वर्जाह न थींदो। पर कुझु बुनियादी ॻाल्हियूं आहिनि जेके करे पोइ उन ते पाण अचूं था। उन में हिकिड़ी त सभ खां बुनियादी ॻाल्हि इहा ई आहे त हिन टेस्ट जे लाइ जेके कैंडिडेट अचनि था, मुंहिंजा ॿिया दोस्त बि आई होप के एग्री कंदा, त उन जे लाइ हिकिड़ो टेस्ट जे लाइ जेको प्री रिक्विजिट हिकिड़ो चेक जो को निज़ाम हुजे जंहिं तहत को माण्हू एलिजिबल थिए ऐं पोइ उन टेस्ट में शामिलु थिए। हिन वारे टेस्ट में ऐं 2018 वारे टेस्ट में हिकिड़ो वॾो बुनियादी इहो फ़र्क़ु आहे, छाकाणि त उन में डिग्री एजुकेशन जी जेका आहे उहा शामिलु कई वई, उहो कंडीशन रखी वई हुई। इवन अदरवाइज़ बि सिंध में माज़ीअ में बि इहा प्रैक्टिस थींदी रही आहे त बीएड ऐं एमएड जी डिग्री खे हिकिड़ी चेक तौरु या हिकिड़ी प्री रिक्विजिट तौरु रखियो वेंदो आहे। त हिन में हिकिड़ो त इहा शइ शामिलु न हुजण जे करे जनरल सिंपल जेका पाण वटि बीए थिए थी ऐं उनजो जेको प्राइवेट ख़ासि तौरु जेका बीए जेके पाण चऊं था जंहिंमें रेगुलर क्लासिस बि ॿार नथा वठनि, उनजो जेको मयार आहे उहो पाण सभिनी खे ख़बर आहे, हिकिड़ी ॻाल्हि। ॿियो जेको हिन टेस्ट में जेके नतीजा आया आहिनि उनजो एनालिसिस बि साम्हूं तफ़सील सां अचणु घुरिजे, छाकाणि त हींअर ताईं जेका इंफॉर्मेशन मीडिया जे ज़रिए या मुख़्तलिफ़ सोर्सिस ज़रिए पतो पियो आहे त उन में ॾाढियूं अहम दिलचस्प शयूं साम्हूं आयूं आहिनि। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार बि उनखे रिपोर्ट कयो आहे किथे जी त मिसाल तौरु ॿहिराड़ी जा जेके या नंढनि शहरनि जा जेके ॿार आहिनि उहे कंप्यूटर में घणो क्वालिफाई न करे सघिया आहिनि, पर ख़ानगी जेके तालीमी इदारनि सां वाॻियल कैंडिडेट्स आहिनि उहे वरी सिंधी उर्दू में ऐं ओवरऑल मैथमेटिक्स में परफॉर्मेंस ॿारनि जी सुठी न रही आहे या कैंडिडेट्स जी सुठी न रही आहे। त इहो बि हिकिड़ो नुक़्तो आहे। हाणे हीउ त थी वियो हिन सॼे टेस्ट वारे प्रोसेस जो। हिन में जेको बुनियादी मामिलो आहे उहो ई आहे जेको डॉक्टर अयूब साहब बि चयो त ज़िम्मेवारी त पहिरीं खणनि न, त प्रॉब्लम किथे आहे। मिसाल जे तौर ते असांखे पंहिंजे माण्हुनि खे इहो एजुकेट करिणो पवंदो, छाकाणि त हीउ 2-3 लख नौजवाननि ऐं उन्हनि जे घरनि ऐं उन्हनि जे फैमिलीज़ ऐं उन्हनि जे मुस्तक़बिल सां जुड़ियल मामिलो आहे ऐं ओवरऑल सिंध जे तालीम सां जुड़ियल मामिलो आहे। त हाणे मिसाल जे तौर जेको पेपर सेट कयो वियो आहे उनजे पुठियां लॉजिक कहिड़ी रखी वई आहे, मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे उन हवाले सां। सिंध में 1 रूम स्कूल्स जो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे जंहिंजी हाणोको मिनिस्टर बि मुखालफ़त करे थो ऐं चए थो त असां उन्हनि खे मर्ज कंदासीं वॾनि स्कूलनि में, छाकाणि त हिकिड़े कमरे जो ऐं हिकिड़े टीचर वारो स्कूल मुनासिबु न आहे। पंजाब में जूनियर लेवल ते जेके स्कूल आहिनि उन में मिनिमम 4 टीचर जी क्राइटेरिया आहे। सिंध में अञा ताईं कई जाइनि ते हिकिड़े टीचर जी क्राइटेरिया हले थी। हाणे उहो जेको सिंगल रूम ऐं सिंगल टीचर वारो स्कूल आहे उते थींदो छा आहे प्रैक्टिकल, इनखे थोरो हिन टेस्ट सां जहिड़ो कनेक्ट कयो तव्हां 1 मिंट जे लाइ। उहो थींदो ईअं आहे जो उते हिकिड़ो ई टीचर सभु सब्जेक्ट पढ़ाईंदो आहे ऐं हिन टेस्ट में बि ईअं ई कयो वियो आहे। त हाणे सुवालु असांजे ज़हन में इहो बि उथे थो त हिकिड़े पासे अव्हां चओ था त सिंगल रूम ऐं सिंगल टीचर वारो कॉन्सेप्ट ख़तमु कबो, दुनिया में किथे बि ईअं न थींदो आहे, ऐं ॿिए तरफ़ वरी हुनजे वाइस वर्सा अव्हां टेस्ट वठो पिया हिक ई वक़्त ते हिकिड़े ॿार खां मैथ, अंग्रेज़ी, साइंस, सिंधी, एथिक्स, कंप्यूटर वग़ैरह वग़ैरह, ऐं हुनजो टाइम स्पान बि जेको आहे न उहो बि ऑब्जेक्शनेबल आहे। इट इज़ ईज़ी टू से कि पहिरें खां 10 ताईं सिंटेक्स बुक बोर्ड जा सभु किताब पढ़ी अचिजो। तव्हांखे आउं अर्ज़ु कयां त जॾहिं सिंटेक्स बुक बोर्ड विच में पोएं भेरे कुझु प्रोग्राम्स कराया त पंहिंजे एक्सपर्ट्स खे हुन में घुरायूं त हिननि जूं ग़लतियूं कढी ॾियो, त एक्सपर्ट्स उहे किताब रिव्यू न करे सघिया पूरी तरह सां। त हिकिड़ो कैंडिडेट पहिरें खां 10 जा सभु किताब पढ़ी ईंदो जंहिंजो तादाद को 70-80 किताब थी वेंदो, त ह्यूमनली पॉसिबल न आहे। तंहिंजे करे जो तव्हां हाणे अचो था तव्हांजे सवाल ते, त सभ खां पहिरीं किथे बि जेको इम्तिहान थींदो आहे उन में कैंडिडेट खे पेनलाइज़ न कयो वेंदो आहे। का अहिड़ी पॉलिसी न जोड़ी वेंदी आहे जंहिंजे करे हुन सां नाइंसाफ़ी थिए। जीअं हिन टेस्ट में मिसाल कीज़ ग़लति थियूं आहिनि या कुझु सब्जेक्ट्स तमामु घणा ॾिना विया आहिनि, या मिसाल ग्रामर जो मामिलो जेको आहे उहो बि उन ते बि काफ़ी ऑब्जेक्शन्स बि आहिनि। ऐं इहो बि असांखे वाज़े कयो वञे त हिन भेरे पेपर IBA ठाहियो आहे, तालीम खाते ठाहियो आहे, कंहिं ठाहियो आहे या ॿिन्ही गॾिजी ठाहियो आहे, कंहिं तयारु कयो आहे, कंहिं अप्रूव कयो आहे, छाकाणि त इन ते हिकिड़ा सीरियस सवाल आहिनि जेको क्वेश्चन सेट थियो आहे। सवाल इहे आहिनि त जेको बुनियादी टीचर जो कमु आहे क्लासरूम में,
चाइल्ड साइकोलॉजी खां वठी लेसन मैनेजमेंट ताईं उन जे बारे में को ज़िक्र फ़िक्र छो न आहे? जॾहिं त उसूलनि बुनियादी चेक त इहा ई हुजणु खपे। मिसाल हिकिड़े डॉक्टर खे पंहिंजे क्लिनिक ते कंपाउंडर बि रखिणो हूंदो त पहिरियों सुवाल हुन खां इहो कंदो त इंजेक्शन हणणु ईंदी आहे तोखे? जे इंजेक्शन ई न हणणु ईंदी हुजे त उहो कंपाउंडर जे लाइ त बुनियादी घुर्ज बि पूरी नथो करे न। हिते को ज़िक्र फ़िक्र ई न आहे त क्लास रूम में हिकिड़ो उस्ताद 4 सवाल ई पुछा वञनि हुन खां त बाबा तव्हां ईंदव त क्लास में जीअं ॿार गड़बड़ कंदा त तव्हां कीअं हैंडल कंदव, पंहिंजो लेसन कीअं तयारु कंदव, ॿार जी नफ़्सियात खे कीअं अंडरस्टैंड कंदव, ऐं हिकिड़ो ॿार जेको ट्रबल मेकिंग आहे हुनखे कीअं डील कंदो। मिसाल ही 3-4 मां नंढड़ा सवाल मां ॾाढो रखिया। त हिन भेरे जेको टेस्ट थिए उन में हिकिड़ो त स्पेसिफिक सब्जेक्ट, भले ॿिया सब्जेक्ट बि रखो, उसूलनि मुंहिंजी तजवीज़ इहा आहे त नंबर 1 पेपर जो मयार बहितर हुजे ऐं पॉइंट बाय पॉइंट ॿुधाईंदो थो वञा। नंबर 2 बहितर इहो आहे त तव्हां जीअं सरदार शाह बि चयो हो त असां वटि मैथ जा साइंस जा टीचर आहिनि ई कोन, त बहितर थींदो त सब्जेक्ट ओरिएंटेड तव्हां टेस्ट वठो। जेके मैथ्स में सुठा आहिनि, जेके साइंस में सुठा आहिनि, उन्हनि खे मैथ्स ऐं साइंस टीचर बढ़ायो। जेको अंग्रेज़ी में सुठो आहे उनखे अंग्रेज़ी जो बढ़ायो, ऐं जेको सिंधी ग्रामर में ज़बरदस्त आहे सिंधी जो टीचर बढ़ायो। सभिनी जी ज़रूरत आहे स्कूलनि में, हिकिड़ी ॻाल्हि इहा। उन खां पोइ हीउ जेको अव्हांजो टेस्टिंग जो सिस्टम आहे, हिन में जीअं रफ़ीक साहब जेका ॻाल्हि कई आहे उनखे वधाईंदे रुगो चवंदुसि त रुगो MCQ काफ़ी न आहिनि, उन सां गॾोगॾु जेकॾहिं पॉसिबल हुजे त हिकिड़ो डेमो बि वठो ॿारनि खां, भले पोइ वठो। तव्हां पहिरीं टेस्ट पास कराए पोइ हुनखे चओ त हलिया क्लासरूम रियल टाइम सिचुएशन में कंहिं क्लासरूम में वठी वञोसि ऐं ॾिसोसि त हुन वटि एप्टीट्यूड, लैंग्वेज प्रोफिशंसी, कॉन्फिडेंस आहे या न आहे, जेको हिकिड़े टीचर में हुजणु घुरिजे। ऐं सभ खां आख़िरी ॻाल्हि त सिंध जा माण्हू ऐं सिंध हुकूमत खे बि अहसासु थियो आहे, हीउ जेको ॿीहर टेस्ट वठनि पिया, इहो ज़रूरु डॉक्टर अयूब साहब जेको भरपूर हिकिड़ो मुतालबो कयो हुनजे नतीजे में ई थियो आहे। डॉक्टर साहब भले न मञनि इन ॻाल्हि खे, पर असां सभु मञूं था त डॉक्टर साहब शदीद दबाव विधो पोइ भेरे, ऐं पोइ सिंध हुकूमत खे इहा ॻाल्हि करणी पइजी वई आहे। पर बहरहाल डॉक्टर अयूब साहब जे इन्हनि कोशिशि सां जेकॾहिं इहो कमु थियो आहे त हाणे असां सिंध हुकूमत खे इहो बि कम्युनिकेट कयूं था त सिंध जा माण्हू लगातार जेके ख़ासि तौर मैरिट जे मामले में नौजवाननि सां नाइंसाफ़ियूं थियूं आहिनि, उन जे करे हिननि नौकरियुनि ते छा, पर हाणे कमीशन जे नौकरियुनि ते बि नौजवान चौकीदारी कनि था। तव्हांखे यादि हूंदो त पोइ भेरे कमीशन में जॾहिं माइट पास थिया त उन्हनि ते नौजवाननि रेज़िस्ट कयो। हिन भेरे बि जेकॾहिं हिन में पूरो इंसाफ़ कयो वियो जीअं ॿुधायो पियो वञे, चयो पियो वञे, असांखे यकीन बि आहे जेकॾहिं ईअं थियो त बहितरीन आहे, ऐं जेकॾहिं ईअं न थियो त ही नौजवान सोशल मीडिया जो दौर अथव, ही चौकीदारी ज़रूरु कंदा हिननि नौकरियुनि जी। इज़हार साहब, ॿियो सवाल अचण खां पहिरियां मां सभिनी पैनलिस्टनि खे गुज़ारिश कंदुसि त जीअं त प्रोग्राम में मूं वटि कुल 10 मिंट आहिनि त सभु पंहिंजी 2.5 मिंटनि में ॻाल्हि मुकमल कनि। ॿियो सवाल आहे मेडिकल कॉलेजिस में दाख़िला वारो इशू, जंहिं ते असां अॻु बि ॻाल्हाए चुका आहियूं। सभ खां पहिरियां त PMC जेका ठही आहे उहा ख़ुदि गैर आइनी पोज़ीशन आहे। तालीम जेको प्योरली सूबाई सब्जेक्ट आहे, त सूबे जे हूंदे विफ़ाक़ आख़िर कीअं मेडिकल कॉलेज जी टेस्ट कंडक्ट करे थो, शुरूआत हितां ई थियणु घुरिजे। उन खां पोइ जेके शागिर्द मेडिकल कॉलेज जी टेस्ट पास न करे सघिया आहिनि, उन अदालत सां राब्तो करण जो फ़ैसिलो कयो आहे, बल्कि अदालत सां राब्तो कयो आहे। ऐं हुननि जी इहा ॻाल्हि, हुननि जी इहा राय आहे, उन्हनि जो इहो मुतालबो आहे, राय न बल्कि मुतालबो आहे त असांखां जेका कंडक्ट कराई वई आहे टेस्ट, उहा असांजे खे उहे सवाल पढ़ाया ई न विया। हुननि जी ॿिया राय आहे त फेडरल बोर्ड मां ऐं पंजाब बोर्ड जी जेका सवाल उतां ठाहे करे असांखां पुछा विया आहिनि, छाकाणि त हुननि सिंध टेक्स्ट बुक बोर्ड पढ़ियो आहे, इन जे करे उन्हनि खे उहो सुवाल सम्झ में न आया। हलूं त सभ खां पहिरियां नसीर में साहब। नसीर साहब, तव्हांजी कहिड़ी राय हूंदी? मेडिकल कॉलेज जी टेस्ट थी आहे, इन ते अॻु बि असां प्रोग्राम कयो, हिकिड़ो त आई सूबाई सब्जेक्ट त सिंध हुकूमत अञा ताईं उहो छो न स्टैंड वठी सघी आहे त सिंध हुकूमत खे सूबाई सब्जेक्ट खे फेडरल टेस्ट कीअं कंडक्ट करायो आहे ऐं कीअं शागिर्दनि खे इहा टेस्ट कंडक्ट कराई वई आहे, ऐं हज़ारे शागिर्द सिंध में इहा टेस्ट पास न करे सघिया आहिनि, त शागिर्द जेके दाह करे रहिया आहिनि उन दाह केरु ॿुधंदो? हिकिड़ो त ॾिसो, जेको सब्जेक्ट प्रोविंशियल आहे, मां त चवां थो ॿियूं सभु शयूं पोइ जी ॻाल्हि आहिनि त इदारो सुठो आहे या न, टेस्ट सही ठहियल हुई या न ठहियल हुई, पर बुनियादी तौर ते हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनल मैटर आहे। एजुकेशन जॾहिं प्रोविंशियल सब्जेक्ट आहे त उन ते पहिरीं ॻाल्हि ही त इंक्रोचमेंट आहे। वफ़ाक़ हिन जी आदत थी वई आहे इस्लामाबाद में भई, हू सम्झनि था त हर शोबे जा कुल कुल असां आहियूं, ऐं हीअ 18वीं तरमीम खां पोइ या अॻु बि एजुकेशन त हुअं बि प्रोविंशियल हो, खणी हुन में कंकरेंट लिस्ट में बि हुजे जो लेजिस्लेशन वग़ैरह में इहो हूंदो हो हुनजो, बाक़ी ऑपरेशनली त एजुकेशन सदाईं प्रोविंशियल सब्जेक्ट रहियो। त इन खे त बुनियादी तौर ते इन अप्रोच खे, जीअं सिंगल नेशनल करिकुलम आहे न, इन खां पोइ जी ॻाल्हि आहे त करिकुलम सुठो आहे या न। ही इंटेलेक्चुअल डिसऑनेस्टी आहे, कॉन्स्टिट्यूशनल ब्रीच आहे, आइनी तौर ग़लति शइ आहे त तव्हां सिंगल नेशनल करिकुलम वेही ठाहियो।
इहा ई ॻाल्हि हिते बि लागू थिए थी त ही टेस्ट ही शोबो बुनियादी तौर ते इहो आहे ई सूबे जो, तंहिंजे करे हुन में पहिरीं ॻाल्हि वफ़ा खे को इख़्तियार ई कोन्हे को। सिंध हुकूमत जेकर इन्हनि नंढियुनि इंक्रोचमेंट्स ते रजिस्ट न कयो, हिकिड़ो धिको ठहण ते रजिस्ट न कंदी त सुभाणे प्लाज़ा ठाहींदा, ऐं कई ॻाल्हियुनि ते रजिस्ट कंदी रही आहे। ख़त लिखनि था सिंध गवर्नमेंट वारा, मुख़्तलिफ़ शयुनि ते असां पढ़ूं था फेडरल गवर्नमेंट सां, जिते सूबाई मामलनि में इंक्रोचमेंट थिए थी रिवाइज़ कनि था। बिल्कुलु हिन ते करणु घुरिजे ऐं इहो ज़रूरु चेक कराइणु घुरिजे त जेका इहा टेस्ट डिज़ाइन थी इंडिपेंडेंटली एनालाइज़ कराए वठनि। जेकर वफ़ाक़ी इदारो को टेस्ट डिज़ाइन करे बि जेतोणीकि कॉन्स्टिट्यूशनली ग़लति आहे त पोइ हुनखे सभिनी सूबनि जे करिकुलम्स खे ज़हन में रखणो पवंदो। ईअं न थींदो त हिकिड़े बोर्ड जा हिकिड़े सिस्टम उहे ते सभिनी सूबनि खे हलाइनि। इनखे सिंध हुकूमत खे या तालीम खाते खे टेस्ट खे एनालाइज़ करणु घुरिजे, जेको बि ख़तो लॻातियल आहे, छो त मेडिकल जो आहे, मे बी हेल्थ डिपार्टमेंट से, ऐं इनखे रेशनल वे सां चैलेंज करणु घुरिजे, कॉन्स्टिट्यूशनली बि एकेडमिक। जी डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, तव्हांजी कहिड़ी राय हूंदी? ॾिसो जुनेद, मां सम्झां थो त जेकॾहिं इहा सूरत हाल फेडरल गवर्नमेंट जी रही, फेडरल गवर्नमेंट माना जेको 18 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जे तहत जेके शयूं फेडरल वटि हेल्ड हुयूं उहे जॾहिं ट्रिकल डाउन थियूं आहिनि, उन खां पोइ मुसलसिल हिकिड़ी कोशिश में आहे त उन शयुनि खे कंहिं न कंहिं ॿिए शेप में आणे। इहा जीअं नसीर साहिबु चयो त इहा हुननि जी हिकिड़ी मेंटेलिटी ठही वई आहे। मिसाल तौर ते बाबा तव्हां एग्रीकल्चर तव्हां न आहे त मिनिस्ट्री ऑफ फूड सिक्योरिटी ठाहे, उन मां कीअं न कीअं करे ऐं ही वेठा हेड कंदा, वेठा सलाहूं ॾींदा, वेठा कंदा प्रोविंसिस खे। हायर एजुकेशन कमीशन खे कोर्ट जे ज़रिए दाबे सां दहमान सां रखियो वेठा आहिनि। प्रोविंशियल जेके आहिनि उन्हनि खे कोन कनि। बाबा तव्हांजो कमु वञी बचियो इहो आहे अमेंडमेंट खां पोइ तव्हां उन्हनि खे पैसा जेके आहिनि से विर्छ मूजिबि ॾियो प्रोविंशियल हायर एजुकेशन कमीशन खे, उहे पंहिंजूं यूनिवर्सिटीज़ खे ॾियनि। हिन वक़्तु यूनिवर्सिटीज़ जी हालत एॾी ख़राब आहे। गुज़िरियल 3 सालनि जेका हुकूमत रही आहे इमरान ख़ान जी, उन हुकूमत दौरान जेतिरी बजट मिलंदी हुई यूनिवर्सिटीज़ खे, उहा वञी अध ते बची आहे। यूनिवर्सिटीज़ अञा साह नथी खणी सघनि पियूं। हिकिड़ा कम तव्हां करे नथा सघो, वरी मेडिकल कॉलेज जे पिया। बाबा तव्हां आख़िर इहा जेका आदत आहे हिननि जी, इन खे वॾे पैमाने ते जेके आहिनि काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट, इन में सिंध हुकूमत ऐं ॿियूं हुकूमतूं जेके हुननि सां लाॻापियल आहिनि त उहे न ॻाल्हाईंदा। उन्हनि खे ॻाल्हाइणु घुरिजे, इनखे खणणु घुरिजे, कोर्टुनि में बि खणणु घुरिजे त ही जेको सिलसिलो आहे इन जी का तुक कान्हे का। जी हिकिड़ी फुज़ूल एक्सरसाइज़ आहिनि जंहिंजो मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ी ॿी स्टेट फेडरल गवर्नमेंट खे ॾियनि। फेडरल गवर्नमेंट जेके पैसा आहिनि उन पैसनि खे कीअं एजुकेशन जेको डिपार्टमेंट आहे उनखे बि माना नालो उनखे मटाइणो पियो, जंहिंखे रखियो अथनि ह्यूमन रिसोर्सिस एंड ट्रेनिंग एंड समथिंग लाइक। जी छो त एजुकेशन डिपार्टमेंट 18 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट खां पोइ हू साॻे नाले सां नथा रखी सघनि। जी मिनिस्ट्री ऑफ एग्रीकल्चर ख़तमु करणी पई त मिनिस्ट्री ऑफ फूड सिक्योरिटी ऐं रिसर्च रखी वई। जी अहिड़े क़िस्म जी सॼी माना हले पई जंहिंखे जेको जारी आहे कमु। सो इहा फेडरल गवर्नमेंट जी जेका पुराणी हिकिड़ी आदत आहे, इन आदत मां इहा जेका पॉलिटिकल जेका कब्ज़े खोरी जी आहे, ओवरलैपिंग जी आदत आहे, इनखे असां ॾिसी रहिया आहियूं ऐं ॾाढी अफ़सोसनाक सूरत आहे। जी डॉक्टर रफ़ीक साहब, डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हां छा चवंदो? मेडिकल कॉलेजिस में हाणे जेके स्टूडेंट फेल थिया आहिनि उहे चवनि था असां अदालत में वेंदासीं। हिकिड़ो त सुवाल आउट ऑफ हुननि जे ख़्याल में त जेके पंजाब बुक बोर्ड ऐं फेडरल बुक बोर्ड जा सब्जेक्ट मां सवाल ॾिना विया ऐं सिंटेक्स बुक बोर्ड में हुननि सवाल पढ़िया कोन। इहो त हिकिड़ो थी वियो सब्जेक्ट वारो सवाल जंहिं नसीर साहब ॻाल्हायो, पर ओवरऑल सब्जेक्ट त सूबाई इशू आहे, त उन ते सिंध हुकूमत स्टैंड छो नथी वठे? पुछूं त मसइलो छा आहे? इहो त मसइलो अरड़ी तरमीम आहे। सो मूं ॿिए खां पुछो त मसइलो छा आहे? कि मसइलो अरड़ी तरमीम जो पूरो थी वियो आहे। हाणे मसइलो इहो आहे त 23 में जेका तरमीम कराईंदासीं उहा कंहिंखां कराइजे। सो मूंखां त हरूभर छो था ॻाल्हायो ऐं हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾियो, सिंध में जेके बदज़ुबान दानिश्वर आहिनि, जेके बदज़ुबानी पिया कनि उर्दुनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाइनि पिया, इहे अरड़ी तरमीम सां लाॻापियल इशूज़ आहिनि। ऐं ही जेके मेडिकल जी तालीम में पंजाबी स्टूडेंट खे, पंजाब जे शागिर्दनि खे, केपी जे शागिर्दनि खे मथे चाढ़ींदा था अचनि, इहा अरड़ी तरमीम जे ख़िलाफ़ हिकिड़ी वॾी लड़ाई जो हिसो आहे। हिकिड़े मिंट में मुराद अली शाह खे, आसिफ अली ज़रदारी खे डिस्टर्ब करे ऐं दस्तबरदार करायो अरड़ी तरमीम सां कमु सॼो सही थी वेंदो। मेडिकल जा एग्ज़ाम साॻिया ई सूबाई इदारा वठंदा,
तालीम साॻियो सूबाई महकमो थी वेंदो। ही सभु जेके तरमीम आर शयूं आहिनि उहे जी। सभु पंहिंजी पंहिंजी जाइ ते अची वेंदा ऐं तव्हां असांखे ही प्रोग्राम न करणा पवंदा। असुल शइ हीअ आहे त जनाब मुराद अली शाह जी जेका सिंध हुकूमत आहे जी उहा अञा ताईं 18 तरमीम तां दस्तबरदार न थी आहे। जंहिं ॾींहुं दस्तबरदार थींदी तंहिं ॾींहुं बाक़ी समूरा मसइला ख़तम थी वेंदा। जी दस्तबरदार न थींदी त पोइ तव्हांखे इहे टेस्टूं वग़ैरह सभु वञनि त इहे सिस्टम तहत ॾियणी पवंदी। जी इज़हार साहब तव्हां कंक्लूड कजो साईं। सम्झां थो त हिन में जेका ॻाल्हि पाण को साल खनि अॻु में कईसीं उहा ॻाल्हि ॼण त दोहिराइणी थी पवे। डिसंबर 2020 में सिंध हुकूमत चयो त असां पंहिंजी सूबाई मेडिकल कमीशन जोड़ण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध हुकूमत ॿुधाए त उन कमीशन उन्हनि 2 सालनि में छा कयो आहे, जी कहिड़ी तयारी कई आहे त जीअं मुस्तक़बिल में ॿारनि जो, चलो हिन भेरे बि न थी सघियो त मुस्तक़बिल में को ॿारनि जो टेस्टिंग जो निज़ाम उहे पंहिंजो जोड़ीनि ऐं पंहिंजे निसाब तहत जोड़ीनि। हिकिड़ी ॻाल्हि। जी ॿी ॻाल्हि इहा त वफ़ाक़ खे बि कोई सम्झाए त आइन अवां जे हुकूमतुनि ऐं वज़ारतुनि ऐं ॿियनि मामलनि खां मथां हूंदो आहे ऐं आइन वाज़े तौर ते चवे थो त तालीम हुजे, सिहत हुजे, इन में हाणे अवां जो कुझु बि न वञे। जे तालीम वारो वज़ीर जीअं जहिड़े अंदाज़ में पूरे पाकिस्तान में मामलनि खे ॾिसे थो उहो बि ख़ुदि आइन जे बरख़िलाफ़ आहे। जी जेको शफ़क़त महमूद आहे उहो असल में इस्लामाबाद जो तालीम जो वज़ीर आहे जेको पाकिस्तान जो आइन चवे थो। त घटि में घटि आइन खे त मञनि ऐं इन क़िस्म जी प्रैक्टिसिस न कनि। पर हिते असां वटि जेकॾहिं पंहिंजे घर में ई खातो खुटल हूंदो त ज़ाहिरी कर ॿियो माण्हू अची ऐं उनखे ज़रूरु इंटरफेयर कंदो। तंहिंजे करे हिन में वधीक ज़िम्मेदारी सिंध हुकूमत जी आहे त ही मेडिकल जहिड़े अहम शोबे जे ॿारनि जे कैरियर सां खेॾण वारो सिलसिलो रोकण जे लाइ सिंध हुकूमत फौरी तौर ते उन जा बंदोबस्त करे ऐं उन जे लाइ जेके बि रिक्वायरमेंट्स आहिनि। ऐं ईअं ई जीअं दोस्तनि ॻाल्हि कई हायर एजुकेशन कमीशन जी, त उनजो बि जेको सिंध में जेका पोज़ीशन आहे उनखे बि बहितर करण जी ज़रूरत आहे। छाकाणि त यूनिवर्सिटियुनि में ही जेको फीसुनि जा बहिरान आहिनि, ॿिया मामला आहिनि, जी सॼा बि उनजे पोयां बि डेफिनेटली इहो ई फैक्टर आहे। सो सिंध हुकूमत इन्हनि ॿिन्ही मामलनि खे जीअं 18 तरमीम जी वकालत भरपूर नमूने कंदा आहिनि, महिरबानी करे उनजे इम्प्लीमेंटेशन जी वकालत करण जे बजाय उन ते अमली तौर कुझु कोशिशि हुजनि। जी वॾी महिरबानी। इज़हार सुमरू साहब, नसीर मेमन साहब, डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब ऐं डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हां पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह कयो। नाज़रीन, हिते प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाणी ते पियो पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।